ज़िक्र कंदासीं कराची खां बग़ैर नंबर प्लेट्स ऐं फैंसी ऐं गैर क़ानूनी नंबर प्लेट्स जी गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवाई जो ऐलान कयो वियो आहे। एडिशनल आई जी कराची आज़ाद ख़ान जी हिदायतुनि ते गाॾियुनि खे नंबर प्लेट्स लॻाइण जी हिदायत कई वई आहे। पंहिंजी गाॾियुनि ते हुकूमत पारां मंज़ूर थियल नंबर प्लेट्स लाज़मी थो लॻाई वञे। गैर मंज़ूर थियल या फैंसी नंबर प्लेट्स जो इस्तेमालु गैर क़ानूनी आहे। गैर क़ानूनी नंबर प्लेट्स जे इस्तेमाल सां न सिर्फ़ सुञाणप में ॾुखियाइयूं पेश अचनि थियूं पर सिक्योरिटी ख़दशा वधी वञनि था। 30 मार्च 2026 खां शहर में बाक़ाइदा क्रैकडाउन मुहिम शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। आज़ाद ख़ान जो चवणु आहे कंहिं बि तकलीफ़ खां बचण जे लाइ फौरी तौर ते पंहिंजी गाॾियुनि खे दुरुस्त नंबर प्लेट्स लॻायूं वञनि। हिकु भेरो ॿीहर ज़िक्र कंदासीं कराची खां बग़ैर नंबर प्लेट्स फैंसी ऐं गैर क़ानूनी नंबर प्लेट्स जी गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवाई जो ऐलान कयो वियो आहे। ख़बर शामिल कयूं वेंदासीं कराची खां बग़ैर नंबर फैंसी ऐं गैर क़ानूनी नंबर प्लेट्स गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवाई जो ऐलान कयो वियो आहे। एडिशनल आई जी कराची आज़ाद ख़ान जी हिदायतुनि ते शहरनि खे गाॾियुनि खे नंबर प्लेट्स लॻाइण जी हिदायत कई वई आहे। तफ़सील मालूम कयूं था। ज़हीर शेख लाइन ते मौजूदु आहे। ज़हीर, वधीक कहिड़ियूं हिदायतूं जारी कयूं वियूं? जी, एडिशनल आईजी आज़ाद खान कराची पुलिस और ट्रैफिक पुलिस के अहम अहकामात जारी करने चयो अवाम खे अपील कई है त 30 मार्च ताईं जेके क़ानूनी मंज़ूर शुदा नंबर प्लेट आहे उहो क़ानून के मुताबिक़ पंहिंजी गाॾी या मोटरसाइकिल ते लॻाए वञे। उन खां पोइ उन गाॾियुनि जे ख़िलाफ़ ऐं मोटरसाइकिल जे ख़िलाफ़ क्रैकडाउन कयो वेंदो। इन वाज़ह अहकामात जारी कया त फैंसी नंबर प्लेट ऐं जेकी फैंसी नंबर प्लेट ऐं कलरफुल जेके नंबर प्लेट आहिनि उन्हनि जो बिल्कुलु इस्तेमालु ख़तमु कयो वञे। छॾे करे हीअ सिर्फ़ु अवाम जे लाइ हुकूमत लाइ न अवाम जे लाइ बि ख़तरनाक थी सघे थी। उहो इन करे जो इन जे मथां जेको आहे इन डिटेक्शन नथी थी सघे। इन सां गॾु चोरी वाक़िआत खे बि इन खे सही करण खां पोइ काफ़ी कमी ईंदी। हिननि चयो त अगरि 30 मार्च ताईं जेको बि शहरी पंहिंजी कानून जे मुताबिक़ नंबर प्लेट न हणंदो उनजे मथां उनजे ख़िलाफ़ सख़्तु क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। जी।